जुंगशाही मां अव्हांखे अपडेट कंदा हलूं। रिपोर्ट करे रहिया आहे हुज़ूर अहमद ब्रोही। जुंगशाही ठटे जे कोहिस्तानी शहर जुंगशाही में वाक़िअ तारीख़ी गवर्नमेंट बॉइज़ प्राइमरी स्कूल जेको सन 1892 ईस्वी में क़ाइमु कयो वियो हो, जेको सख़्त ज़बूनहादी जो शिकार थी चुको आहे। 133 वरहनि पुराणी इन तालीमी इदारे जी इमारत आदम मरम्मत ऐं लापरवाही सबबि शागिर्दनि ऐं उस्तादनि जे लाइ हयातीअ जो ख़तरो बणिजी वई आहे ऐं कंहिं वॾे हादसे जो ख़दशो पैदा थी वियो आहे। मक़ामी सियासी ऐं समाजी अॻुवाणनि वालिदेन ऐं रहवासियुनि ॻणतीअ जो इज़हार करे चयो आहे त स्कूल जी छितियुनि ऐं भितियुनि मां चाढ़ ऐं मलबो किरण रोज़ जो मामूल बणिजी वियो आहे, जंहिं सबबि मासूम शागिर्द ख़ौफ़ ऐं हिरास में मुब्तला थी पढ़ण ते मजबूर आहिनि। तालीमी अमल सख़्तु मुतासिर थी रहियो आहे। हिननि वाज़े कयो त जेकॾहिं बर वक़्तु मुरमत ऐं बहाली जो कमु न कयो वियो त कंहिं वॾे हादसे जो ख़तरो मौजूदु आहे, जेको क़ीमती जानी नुक़सान जो सबबु बणिजी सघे थो। इलाइक़े वासियुनि ऐं वालिदेन वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह, सूबाई वज़ीर तालीम सैयद सरदार शाह, तालीम खाते जे आला इख़्तियारनि ऐं ज़िले ठटे जे चूंडियल नुमाइंदनि खां मुतालिबो कंदे चयो आहे त फ़ौरी नोटिस वरितो वञे, छाकाणि त स्कूल जी इमारत जी फ़ौरी मुरमत ऐं बहाली खां सवाइ ॿारनि खे महफ़ूज़ ऐं सिहतमंद तालीमी माहौल फ़राहम करणु मुमकिन नाहे। ॿी तरफ़ असिस्टेंट इंजीनियर एजुकेशन वर्क सब डिवीज़न ठटो स्कूल जो तफ़सीली जाइज़ो वठी पंहिंजी रिपोर्ट आला इख़्तियारनि खे मोकिले छॾी आहे।